जी अस्सलाम वालेकुम। जी मुंहिंजो अलीजान वॾो आहे जेको आहे मूंखे ज़ाहिद भुट्टे भुलायो हो सम्झी बाबा बयान ॾियारण खां। मुंहिंजा पैसा हुन ॾे हिन ज़ाहिद ॾे। बाक़ी मुंहिंजो ब्लड प्रेशर लो थी वियो कल्ह मां बयानु करे में ग़लति। मां अलीजान मक्सी को माज़रत थो घुरां। मुंहिंजो वॾो आहे जी बाबा। जी तव्हांजो कल्ह चवणु हुयो त ज़ाहिद भुट्टे पैसा मुंहिंजा कुझु अलीजान भा अलीजान मक्सी खे जी प्रेसिडेंट क्लॉथ हाउस क्लॉथ जेको आहे से सेंटर कंबर वारे खे जी उनखे ॾिना अथई कपिड़े जे जेको आहे से सदर खे। जी ठीकु आहे। जी पोइ हाणे तव्हां जेको आहे से चओ था त मुंहिंजो रिश्तेदार आहे मुंहिंजो वॾो आहे जी त कल्ह तव्हां जेको आहे से चओ पिया त ज़ाहिद भुट्टे मूंखे चयो आहे तुंहिंजा पैसा मां भाऊ अलीजान खे ॾिना आहिनि जेको प्रेसिडेंट आहे जेको आहे से कपिड़े से बाज़ार जो। मूंखे हुन भुलायो। तोखे हुन भुलायो। जी हा मूंखे भुलाई त वॾे जे नाले चई पैसा हिन वटि आहिनि। मूंखे ॿियो साल आहे उहो रोले थो उहो ठॻ आहे। हे असांजो वॾो आहे अलीजान मोज़िज़ माण्हू आहे। मां माज़रत थो तूं कयांसि। वॾे ॾे वहीं हुएं भा उन तोखे ज़ाहिद भुट्टे जो चयो हुन ॾे पैसा आहिनि त पोइ तूं वॾे जी ॾे वहीं। मां हुन खां पोइ न वयुमि। अच्छा पोइ तूं तकिड़े माना बसि हेॾे प्रेस कॉन्फ्रेंस करणु बसि आहे। मुंहिंजो बि ब्लड प्रेशर लो थी वियो मां बयानु ॾिनो माज़रत थो कयांसि मां। ठीकु आहे। जी असां वटि मौजूदु आहे क्लॉथ मार्केट जो प्रेसिडेंट मोहतरम अलीजान मक्सी साहब। कल यासीन मक्सी उन रिश्तेदार आहे उन जेको आहे से प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं ग़लती में ज़ाहिद भुट्टे प्रॉपर्टी डीलर जे चवण ते अलीजान मक्सी जे नाले इल्ज़ाम हयो हुई त मुंहिंजा अधु पैसा अलीजान मक्सी साहब रोके छॾिया आहिनि ऐं जेको आहे से मूंखे उहो बि नथो ॾे। जी अलीजान साहब तव्हां ॾियो अहवाल तव्हांजो छा चवणु आहे साईं? असल में असांजो ही रिश्तेदार सोट आहे ऐं असांखे हिन जे लाइ इज़त आहे। कल्ह कहिड़ी बि ग़लतीअ में ही प्रेस क्लब आयो उहा ग़लती पंहिंजी तस्लीम कयईं। हाणे मसइलो इहो आहे मुंहिंजी तबियत सही न हुई अधु आयो मूं ॾे मूंखे चई त भाउ तुंहिंजी तबियत सही न आहे इहा चेक ॾे मां पंहिंजो पाण वठंदुमि। मां खां चेक वठी वियो पंहिंजे ॾाॾे समेत। वरी उन खां पोइ हिन भाऊअ खे भुट्टे पंध कराया तंहिंजे माना हे पाण एग्ज़ैक्ट करे चुको आहे त मुंहिंजो ब्लड प्रेशर चढ़ी वियो तंहिंजे करे मां हिते आयुमि साहब हिन वटि पंहिंजो बयानु ॾिनुमि जंहिंजी हिन तर्दीअ करे माफ़ी वरिती। जी जी अच्छा तव्हां हालांकि हिनखे चेक ज़ाहिद भुट्टे खां जेको प्रॉपर्टी डीलर आहे जंहिं हिनखे फॾे वारो प्लाट ॾिनो उन खां अवां हिनखे चेक बि वठी ॾिनी त जेको आहे से हिनखे जीअं अच्छा पोइ ज़ाहिद भुट्टो जेको प्रॉपर्टी डीलर आहे उहो हिनखे साईं पैसा छो नथो ॾे? हाणे छो नथो ॾे त उहा दाह खणी अचे हा जी या के चङनि खे ॾिबी आहे। अच्छा तव्हांखे चेक त ॾिनी न ज़ाहिद भुट्टे? चेक ॾिनी ऐं माना उहो अधु इहो चवणो कल्ह बयान में मां ॿुधो जी त सही अंग्रेजी बि हुयसि सिंधी बि हुयसि। जी हा कूड़ी चेक। हाणे मुंहिंजो चवण जो मक़सदु अंग्रेजी हुजे या सिंधी हुजे या फारसी हुजे चेक त हुनजे नाले जी आहे न जी उहो बि त एफआईआर थी सघेसि। जी तव्हां पंहिंजे हाणे रिश्तेदार जी मदद करण जे लाइ छा था चओ त ज़ाहिद भुट्टे सां जेको आहे हुन सां मसइलो हल कराईंदव हिन जो हिन जेको आहे पैसा वठाए ॾींदव हिन त ग़लती कई तव्हांजो नालो खयों इशू बणाई तव्हांजे नाले खे तव्हां पोइ बि वॾी दिलि रखी हिनखे माफ़ कयो आहे ऐं हुनखे वठी आया आहियो तरदीदी प्रेस कॉन्फ्रेंस करणु ऐं पाण बि वेठा आहियोसि त तव्हां हाणे हिन पैसनि जे लाइ छा था चओ त ज़ाहिद भुट्टे खां हिन रिकवरी थी सघंदी ग़रीब जी? हज़रत जीअं त हे मुंहिंजो सोट आहे जी ऐं पर असांजे कंबर ज़िले में अहिड़ो कमु आहे मुआशिरे में असां शहर जा मोहम्मद असलम तुंहिंजो साहब प्रेसिडेंट आहे मां नाइब प्रेसिडेंट आहे शहरी इताद असांजो 24 घंटा इहो कमु हूंदो आहे दोस्तनि जी मदद करणु। हे त अज़ीज़ आहे इनशाला जे असां वटि हे दाई अचे हा त प्रेस क्लब बि न पए असां हिन जी मदद कई। हाणे बि भुट्टे खे ताक़त न आहे कि मंगसी जा पैसा ॾियनि।